बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, कुछ वक्त पहिरियां मूं तव्हांखे बायोगैस प्लांट ॾेखारियो हुयो जेको अंडर कंस्ट्रक्शन हुयो, ठही मुकमिल थियो आहे, हींअर चालू हालत में आहे। दिलि चयो त दोस्तनि खे कुझु इन जो विज़िट करायां। इन सिलसिले में अॼु वीडियो ठाहे रहियो आहियां। हिन जो हीउ जेको पोर्शन आहे, हीअ आहे असां हिन में पाणी ऐं छेणो मिलाए करे हिन में दाख़िल कंदासूं। हिन खे इनपुट चइबो आहे। ऐं हिन में जॾहिं हीउ पाणी ऐं छेणो वेंदो त इन मां असांखे गैस मिलंदो। हीउ परे पासे खां हीउ डाइजेस्टर आहे हिन जो, जंहिंखे खूह असां चऊं। हीउ डाइजेस्टर दोस्तों तव्हां ॾिसो। हाणे असां हिन में हीउ छेणो मिलायूं था। हिन जो हीउ पॉइंट आहे, जंहिंखे असां ॿाहिरि कढंदासीं उते छेणो हिन में दाख़िल थी वेंदो। हीअ असां हिन में छेणो दाख़िल कयो, हीअ जो हिन में छेणो अंदरि वियो। तव्हां ॾिसोसि, छेणो अंदरि वियो हलो। हाणे हिन मां छेणो दाख़िल थी करे इहो छेणो सिधो हलियो वियो हिन डाइजेस्टर जे अंदरि। हीउ जेको डाइजेस्टर तव्हां ॾिसो था, हीउ हिकिड़ो वॾो खूह आहे गोल, तक़रीबन 12 फुट वेकिरो आहे ऐं हेठि तक़रीबन 7 फुट हेठि आहे। ऐं मथां जेको हीउ पाइप तव्हां ॾिसो था, हीउ पाइप बुर्जी खाने में वञे थो, जेको असांखे गैस ॾिए थो। हीअ अंदरि बुर्जी खाने में वियो, हीउ पाइप आहे। हिन खां अॻिते हलूं था। हीअ आहे हिन जो आउटपुट। हिन मां जेको छेणो निकिरंदो अंदरां, उहो प्रेशर जे ज़रिए पाण निकिरंदो, असांखे कढणो न पवंदो। हीउ ॾिसो, हीउ जेका पॉइंट ॾिसोसि था तव्हां, हितां ई निकिरंदो अॻिते। हीअ हाणे हौदी भरिजी चुकी आहे। हाणे हिन मां ख़ारिज थींदो ॿाहिरि, पंहिंजो पाण, असांखे ॿाहिरि ख़ारिज न करिणो पवंदो। हीअ पॉइंट आहे हिन जी ॿाहिरि ख़ारिज करण जी। ॾिसो, हितां ख़ारिज थींदो, ॿाहिरि निकिरंदो। जॾहिं असां हिन में छेणो विझंदासूं, जॾहिं गैस हिन में भरिजी वियो त हीअ ऑटोमेटिक मथे ईंदो। हीअ आउटपुट जेको आहे ऑटोमेटिक मथे ईंदो। उन खां पोइ हिन पॉइंट मां, इहा ही साम्हूं पॉइंट आहे, इन मां छेणो ख़ारिज थींदो, इहो छेणो ॿाहिरि वेंदो। हिन में छेणे विझण खां पोइ तक़रीबन 25 ॾींहंनि खां पोइ हिन असांखे बाहि ॾियणु शुरू कयो गैस जे सूरत में। जेको असां ॿारे रहिया आहियूं, घर जो चुल्हो ॿरी रहियो आहे, असांजो रध पचाव, चांहि वग़ैरह इन ते ई थिए थी। हीअ जेका डाइजेस्टर आहे, हीअ डाइजेस्ट मथां जेको तव्हां ॾिसो था कुबेरुमा ठहियलु आहे, हीअ सिरिन सां बंदि आहे। हिन में थोरी मुख़्तसिर मथां किरिश वग़ैरह बि लॻियलु आहे सीमेंट सां गॾु, मज़बूत आहे। अंदरि गोल खूह ठहियलु आहे जेको सीमेंटेड आहे, प्लस्तर थियलु आहे। हिन में किथां का लीकेज न आहे, हीअ बिल्कुलु बंदि आहे। बसि लीक वारी जॻह इहा ई अथसि जेका जितां हिन जो छेणो निकिरे थो, बसि इहो ॿाहिरि निकिरंदो। हितां थोरो घणो जेको तव्हां ॾिसंदा हूंदो त हितां बुलबुला उथनि था। थोरो तवजह सां ॾिसो, हिनखे ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियूं था, बुलबुला उथनि था। इहो गैस आहे जेको अवर थी करे हितां निकिरी रहियो आहे। हीउ हिकिड़ो मुकमिल प्लांट आहे। हीउ 15 क्यूबिक मीटर जो प्लांट आहे। 15 क्यूबिक मीटर असांखे हीउ गैस मुहैया करे थो। हाणे रही ॻाल्हि बाहि ॿरण जी, तव्हांखे बुर्जी खाने जो विज़िट करायूं था, चुल्हो तव्हांखे ॿारे ॾेखारियूं था। हलूं था बुर्जी खाने तरफ़। दोस्तों, असां बुर्जी खाने में पहुची चुका आहियूं। हीअ पॉइंट आहे जेको ॿाहिरां अची रहियो आहे। हीअ पाइप आहे असांजो, चङी तरह ॾिसो, हीअ ॿाहिरां खां पाइप अचे पियो। हीअ हिन में वाल रखियलु आहे, हीअ वाल आहे। हिन वाल खे असां, हीअ बंदि थी वियो, हीअ असां वाल खे खोलियो, हीअ असांजो पाइप सिधो अची हिन चुल्हे में दाख़िल थियो। हीअ चुल्हो आहे दोस्तों, ॾिसो, हीअ चुल्हो आहे। तव्हांखे बाहि ॿारे ॾेखारियूं, बाबा हिनखे ॿाहिरि।
तव्हां ॾिसो त बायोगैस हींअर सियारे जी मौसम आहे, माण्हुनि वटि गैस घटि आहे। शहरनि में तव्हां ॾिठो हूंदो गैस घटि आहे, प्रेशर जी खोट आहे, पर असां वटि प्रेशर माशाल्लाह टाइट आहे। वॾो करीस बाबा खोलिस, हीउ ॾिसो गैस ॾिसो बाबा दोस्तो, तव्हां ॾिसो चङी तरह, हीउ ॿ चुल्हा आराम सां ॿरी रहिया आहिनि। फुल बाहि जेका असांखे प्रोवाइड कनि था, जंहिंमें असांजी चांहि मानी भाॼी वग़ैरह सभु हिन मां थिए थी। हिकिड़ो बहितरीनु पंहिंजो प्रोजेक्ट आहे। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जंहिं वटि 4 खां 5 जानवर आहिनि उहो पंहिंजो लॻाए। 15 क्यूबिक जो मीटर असांखे 1.25 लख में पियो, तक़रीबन 1.25 लख रुपयो हिन में ख़र्चो आयो, जंहिंमें असांखे तयारु थी मिलियो। रोज़ानी थोरे मक़दार में छेड़ा विझणा पवनि था 3 या 4 जानवरनि जा। हींअर जेको तव्हांखे असां ॾेखारियोसीं पाणी ऐं छेणो मिलाए करे हिन में दाख़िल कयोसीं, इहो रोज़ानी असांखे गैस प्रोवाइड कंदो। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो। अल्लाह तव्हांजो हामी नासिर। ख़ुदा हाफ़िज़।